वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यमहकुल्लाहु रिबा व युर्बिस सदक़ात वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़्फ़ारिन असीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व अक़ामुस्सलाता व आतुज़्ज़कात लहुम अज्रुहुम इंदा रब्बिहिम वला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो यमहकुल्लाहु रिबा, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात व्याज खे मिटे थो, यानी उन मां बरकत खे ख़तमु करेसि थो। ॾिसो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको रिज़्क़ असांखे अता फ़रमायो आहे, उन रिज़्क़ जे अंदरि अल्लाह लज़त बि रखी आहे। पाणी ऐं शरबत में फ़र्क़ु आहे, पाणी ऐं खीर में फ़र्क़ु आहे। अहिड़ी तरह सां क़िस्मे क़िस्मे भाॼियूं असां वापरायूं था, हर हिकु भाॼीअ जो ज़ाइक़ो पंहिंजो। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नेमत जे अंदरि लज़त बि रखी आहे। जेकॾहिं हुन में मज़ो ऐं लज़त न हुजे त पोइ माण्हू भाण थो खाए, छा थो खाए, गाह थो खाए, का शइ। अहिड़ी तरह सां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रिज़्क़ हिलाल जे अंदरि बि बरकत रखी आहे। जंहिंजे खाइण सां सुकून मिले थो, आराम मिले थो, उन सां गॾोगॾु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन में तौफ़ीक़ बि पैदा फ़रमाए थो, जिस्मानी तवानाई। इन खां अलावा तौफ़ीक़ इबादत बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अता फ़रमाए। पर हराम जे अंदरि इहा शइ न आहे। जॾहिं वजूद में हराम वञे थो, इंसान में काहिली पैदा थींदी, सुस्ती पैदा थींदी, बेयकीनी पैदा थींदी, बेईमानी पैदा थींदी। ये कंहिं माण्हू खे ईअं चइबो जे दादा ज़हर न खा, छो न खाए? छो जो ज़हर खाइण में हलाकत आहे, इन जी जान जी हलाकत आहे। अहिड़ियूं शयूं आहिनि जेके वापराइण जे करे मोमिन जे ईमान खे नुक़सानु पहुचे थो। के अहिड़ा अमल आहिनि जंहिंजे करे ईमान मरी बि पए थो पियो, ख़तमु बि थी थो वञे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात व्याज खे हराम फ़रमायो ऐं पोइ इरशाद फ़रमाए त यमहकुल्लाहु रिबा, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात व्याज खे बेटे थो। व युर्बिस सदक़ात, ऐं सदकनि खे पाले थो, सदकनि खे पाले थो। मुराद छा? जेका शइ पालिबी आहे न, उहा शइ वधंदी आहे, पालण वारी शइ वधंदी आहे। एतिरे क़दुरु बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला जो रावी आहे, फरमाए थो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे ईमान वारनि जे सदकनि खे पाले थो। मुराद उन मां इहा आहे जेको अल्लाह जी राह में रुगो हिकिड़ी खारत सदको करे थो, क़यामत जे ॾियारे उहा पहाड़ ऐं जबल जे बराबरि हूंदी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे वधाए करे उन बुलंदी ते पहुचाए थो। यानी मोमिन जो सदको ऐं ख़ैरात ख़ुदा खे पसंदि आहे। पालींदो, पालण मां मुराद छा? उनजी निगहबानी करणु, उनखे नज़र में रखणु। यानी मोमिन जेका ख़ैर अल्लाह जी राह में पेश करे थो पियो, ईमान वारो, त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे ख़ैर खे वधाए थो ऐं उन में बरकत फ़रमाए थो। ऐं हराम जेको आहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन मां बरकत खे खणी छॾे थो। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़्फ़ारिन असीम, ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात न पसंदि फ़रमाए थो कुल नाशुक्र ऐं वॾे गुनहगार खे। असीम माना वॾो गुनहगार, कफ़्फ़ारिन माना नाशुक्र। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जेको जंहिं वटि जेको व्याज ते कमु करे थो, व्याज ते पैसा हलाए थो, हिन वटि पैसा आहिनि, पैसा न हूंदसि त कीअं व्याज ते हलाईंदो? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन खे फरमाए कफ़्फ़ार, कुफ़ार न, कफ़्फ़ार, यानी इहो वॾो नाशुक्र आहे। पैसा अथसि तॾहिं त व्याज ते हलाए थो न, पर जेके अथसि त उन्हनि ते शुकुर छो नथो करे त अलाह मूंखे न ॾिनो आहे, त ख़ुदा उन में उते जो उते बरकत फ़रमाए थो। यानी माल हुनखे मिलियो आहे, अल्लाह ताला हुनखे एतिरो ॾिनो आहे, उनखे नाजाइज़ रस्ते ते इख़्तियार करे थो पियो, ग़लति तरीक़े सां। पहिरियों शायदि त इहो हुकुम जेको हो सो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात व्याज जे हक़ में रोक न हुई, पर जॾहिं उहो वक़्तु अची वियो, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मना फ़रमाए।
फरमाए त इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व अक़ामुस्सलात व आतवुज़ ज़कात लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक जिन शख़्सनि ईमान आदो ऐं अमल सालिह कया ऐं नमाज़ खे क़ाइमु कयाऊं, ज़कात खे ॾिनाऊं, वास्ते उन्हनि जे अजुर आहे उन्हनि जे रब वटि, ऐं न आहे ख़ौफ़ उन्हनि जे मथां कंहिं शइ जो बि ख़ौफ़ न आहे, न उहे वरी ग़मगीन थींदा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॿिनि आयतुनि व्याज जे मज़म्मत खां पोइ वरी हिन आयत खे नाज़िल फरमाई। अलाह ताला असांखे यादि थो ॾियारे त आयो के त फरमाए तव्हां ईमान वारा आहियो। जेकॾहिं तव्हांखे कमाइण जो शौक़ु आहे त अमल सालिह कयो, सालिह अमल कयो ऐं नमाज़ खे क़ाइमु कयो। वरी अमलनि जे अंदरि बहितरीनु अमल नमाज़ आहे। हुक़ूक़ुल्लाह में दाख़िल आहे। वातु ज़कात व ज़कात ऐं ज़कात ॾियनि था, माना इहा माली इबादत आहे। रब तो फरमाए त ईमान वारे खे घुरिजे त इबादत करे, ग़लति कमु न करे, नाफ़रमानी वारो कमु न करे, नाशुक्री वारो कमु न करे, गुनहगारी वारो कमु न करे, बल्कि ईमान वारो नमाज़ पढ़े। नमाज़ बहितरीनु इबादत आहे। कमाइण जे अंदरि, इबादत जे रंग जे अंदरि वॾे में वॾी कमाई अलाह जी नमाज़ आहे। ऐं ज़कात खे अदा करे वाते उन्हनि जे अजुर आहे उन्हनि जे रब वटि, न आहे ख़ौफ़ मथे उन्हनि जे, ऐं न उहे ग़मगीन थींदा। ऐं कोन के बाद ख़ौफ़ ई न कर, तोखे परवाह ई न आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबति नमाज़ पढ़ी, ज़कात अदा कई, हाणे तुंहिंजे लाइ अलाह वटि अजुर आहे। हाणे तोखे को ख़तरो आहे ई कोन, तो कमाए चुको आहे, तो तुंहिंजी कमाई ख़ुदा जे हुज़ूर में जमा थी चुकी आहे। हाणे तुंहिंजे मथां को ख़ौफ़ कोन्हे, तो तूं ग़म ई न कर, तुंहिंजो तूं सही तरीक़े ते हली चुको आहे। इरशाद फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह वज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। इरशाद ए ईमान वारो टिजो अलाह खां टिजो, छोजो मोमिन जो सरमायो अलाह जो ख़ौफ़, ख़ुदा जो ख़ौफ़ ई मोमिन खे बचाए थो। फरमाए त वज़रू मा बक़िया मिनर रिबा, छॾियो पोइ जेको ब्याज मां बाक़ी रहियो अथव। हाणे तव्हां मोमिन थी चुका आहियो, इस्लाम में दाख़िल थी चुका आहियो। अॻ में त तव्हांजो इहो कारोबार व्याजी हुयो, पर हाणे मोमिन आहीं न, हाणे तुंहिंजो शान हीअ आहे त इहो हराम न खा, न खारा। वज़रू मां बक़िया मिनर रिबा, जेको वरितो अथई उहो तोखे माफ़ आहे, बाक़ी जेको व्याज रहे थो पियो उनखे छॾे ॾे। इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। पंहिंजे मोमिन हुजण जो सबूत, पंहिंजे ईमान जो सबूत इहो अथई त हराम खान छॾे ॾे, हराम खे तरक कर। फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही व इन तुबतुम फलकुम रुऊस अमवालिकुम ला तज़लिमून वला तुज़लमून। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पोइ जेकॾहिं तव्हां न कयव, इहो कमु न छॾियव, फरमाए त फ़इन लम तफ़अलू, न कयव। अलाह जो क़ुरान बि तव्हां वटि पहुतो, मदीने वारे साईं जो फरमान बि पहुतो, ऐं पोइ बि व्याजी कारोबार खां न मुड़े, पंहिंजी आदतुनि बुरियुनि खे पाण तर्क न कई। फरमाए त फ़अज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही, पोइ तोखे इज़्न आहे, यकीन कर त तुंहिंजी अलाह ऐं अलाह जे रसूल सां जंग आहे। ऐं जंग हमेशह उन सां गॾु आहे जेको दुश्मन हुजे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात आयत में वज़ाहत सां फरमायो त व्याज खोर जेको आहे न, इहो अलाह ऐं अलाह जे रसूल जो दुश्मन आहे। फरमाए त फ़अज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही व इन तुबतुम, पोइ जेकॾहिं तौबह कयो, फलकुम रुऊस अमवालिकुम, पोइ तव्हांजे लाइ जेको माल, असुलु माल जेको तव्हांजो आहे हुनजे उहो माल तव्हां पंहिंजो खणो। ला तज़लिमून वला तुज़लमून, फरमाए त न ज़ुल्म कयो न ज़ुल्म कया बि। ॿिनी शयुनि खां अलाह ताला मना फरमाए त न कंहिंजे मथां ज़ुल्म कर, न ज़ुल्म बर्दाश्त कर। जेकॾहिं केरु तुंहिंजे मथां ज़ुल्म थो करे, चुप न कर, ख़ामोश न थी, न त इहो ज़ुल्म तुंहिंजे मथां वधंदो वेंदो, ऐं उन जॻह ते अंदरि बि सजागी पैदा कर पाण में, ऐं कंहिंसां ज़्यादती बि न कर, कंहिंसां ज़ुल्म बि न कर। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त जेको व्याज जेको सो खाए थो पियो, अलाह हुनखे मना फरमाई, ऐं मोमिन हुजण जे बावजूदि ईमान जी दावा बि करे थो पियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो हिन जी अलाह ऐं अलाह जे रसूल सां जंग आहे। ॿिनि शख़्सनि जी अलाह ऐं अलाह जे रसूल सां जंग आहे। हिकु क़ुरान पाक जी हीअ आयत आहे, ॿी मदीने वारे साईं जी हदीस पाक आहे। पाण फरमाए त मन आद ली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब। हदीस कुदसी आहे। हदीस कुदसी यानी रब करीम पंहिंजे महबूब खे ॿुधायो त महबूब, जेको शख़्स मुंहिंजे दोस्त सां दुश्मनी रखे, मुंहिंजे दोस्त सां, जेको अलाह जो दोस्त आहे, अलाह जो वली आहे, उन सां दुश्मनी रखे थो पियो, उनखे बि अलाह जे तरफ़ां जंग जो ऐलान आहे।
यानी अल्लाह जे नेक ॿारनि सां दोस्ती रखिजे ऐं उन सां दुश्मनी न कजे। जेको उन्हनि सां दुश्मनी करे थो उहो बि ख़ुदा जो दुश्मन आहे। जेको व्याज खोर आहे इहो बि ख़ुदा जो बि दुश्मन आहे, ख़ुदा जे रसूल जो बि दुश्मन आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम पाक जे ज़रिए सां असांखे बहितरीनु नसीहत पहुचाए थो पियो। असांजी नसीहत जे लाइ अल्लाह जे क़ुर पाक खां वधीक ॿी का तालीम न आहे। ख़ुदा वरी वरी ताक़ीद सां फरमाए थो पियो हिलाल खाओ, हिलाल कमायो, हिलाल खारायो, हुन में बरकत बि आहे, रहमत बि आहे, सिहत बि आहे। छोजो हराम जे अंदरि जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उनजे मेटण जो हुकुम फरमायो आहे, इन करे जो असांजे सिहत जे लाइक़ु शइ न आहे, असांजी तबियत जे न आहे। ईअं न चइबो अल्लाह ताला छो माना फरमाई हीअ बि पैसो आहे, हीअ कमाई आहे, पर मोमिन जी जान जे मुताबिक़ इहा शइ न आहे ऐं उनजी तबियत जे मुताबिक़ न आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त कुझु पंहिंजे सिहत जो बि ख़्यालु कयो त तव्हां मोमिन जी ज़िंदगी जेका आहे न उहा पाक शयुनि जे मथां ज़िंदगी मुनहसर आहे। पाक खाईंदो तुंहिंजो ज़ाहिर बि पाक थींदो त बातिन बि पाक थींदो। वमा अलैना इल्ला अल्लाह।